सामीन अस्सलाम वालेकुम। मुझो नायो मेमुना है। आज असां हिते ही खूबसूरत सकाफती डी सिंधी ॾियारो मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। ही ॾींहुं सिंधी माण्हुनि जी मोहब्बत, अमन, भाईचारे ऐं शान जो ॾींहुं आहे। जनाब सदर सिंधी अहिड़ी धरती आहे जिते मोहिनी घणो जी अज़मत भरी तहज़ीब पैदा थी। हिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सज्जद सरमद, बैदल ऐं सामी जहिड़ा सूफ़ी शाइर भी पैदा था जिन दुनिया खे मोहब्बत ऐं इंसानियत जो पैगाम ॾिनो। सिंध सकाफत जूं सभ खां सुञातल निशानियूं अजरक जेका एहतराम, मोहब्बत ऐं सादगी जी अलामत आहे। सिंधी टोपी जेका असांजी गैरत ऐं सुञाणप आहे। रली, कढ़ाई, चुनरी जेका सिंधी औरतुनि जी हुनर ऐं महिनत जो शान आहे। सिंधी मौसीक़ी में अलगोज़ो, यकतारो, निगारो जहिड़ा साज़ दिल खे सरवर ॾियनि था। मेलनि ऐं शादियुनि में झूमर ऐं ख़ुशी दड़क हिन धरती जी रौनक वधाइनि था। हिन ॾींहं ते असां पंहिंजो लिबास, ज़ुबान, खाधो ऐं सॼी सकाफ़त फ़ख्र सां पेश करियूं था त जीअं दुनिया ॼाणे त सिंध मोहब्बत, अमन, इल्म, सचाई ऐं भाईचारे जो शान आहे। आख़िर में आप सभिनी खे सिंध ॾियारे जो दिलियत सां मुबारकबाद ॾींदीसि। सदा सुञाणप ते फ़ख्र करियो, पंहिंजी सकाफ़त सां प्यार कयो ऐं सिंध जी ख़िदमत कयो। ये सिंध जी लतीफ़ जी ॿोली।